अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां दोस्त सब ठीक हुंदा ऐं खैरियत सां हुंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे हिकु ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त ख़ुददार ड्रामो कॾहिं हलंदो ऐं कहिड़ी तारीख़ ते हलायो वेंदो। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजे वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं हाँ वीडियो पसंदि अचे त कॉमेंट ज़रूरु कजो। जी दोस्तों सभ खां पहिरियां मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त ख़ुददार ड्रामो कहिड़े चैनल जे लाइ तैयार थी रहियो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ख़ुददार ड्रामो KTN चैनल जे लाइ तैयार थी रहियो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार शामिल आहिनि, जीअं त असद खान कुरैशी, अब्बास गुल ओडाणो, बिलावल खोखर, एस भट्टी, सत्तार लाड़ उर्फ मज्जू, शमा मंगी, राबिया चन्ना, सादिया चन्ना। इन्हनि खां अलावा काफ़ी सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिण हिन ड्रामे में शामिल आहिनि। दोस्तों मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो KTN चैनल ते कॾहिं हलायो वेंदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ख़ुददार ड्रामो KTN चैनल ते 20 फरवरीअ ते हलायो वेंदो, यानी मथे महीने में हलायो वेंदो 20 तारीख़ ते। दोस्तों हीउ ड्रामो शाम जो 7:10 ते हलायो वेंदो। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हां दोस्तनि खे हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो।